मञण लाइक ॻाल्हियूं। धीरे धीरे हिक हिक शब्द खे पढ़जो। हर हिक वाक्य में केतिरो दम आहे। ॻोढ़ा जताए छॾींदा आहिनि त दर्द कहिड़ो आहे। बेरुखी ॿुधाए छॾींदी आहे त हमदर्द कहिड़ो आहे। घमंड ॿुधाए छॾींदो आहे त पैसा केतिरा आहिनि। संस्कार ॿुधाए छॾींदा आहिनि त परिवार कहिड़ो आहे। ॿोली ॿुधाए छॾींदी आहे त इंसान कहिड़ो आहे। बहस ॿुधाए छॾींदी आहे त ज्ञान कहिड़ो अथसि। ठोकर ॿुधाए छॾींदी आहे त ध्यानु कहिड़ो अथसि। नज़रुनि ॿुधाए छॾींदियूं आहिनि त सूरत कहिड़ी अथसि। स्पर्श ॿुधाए छॾींदो आहे त नियत कहिड़ी अथसि। ऐं वक़्तु ॿुधाए छॾींदो आहे त रिश्तो कहिड़ो आहे।